हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दौर में जेको ग़रीब माण्हू हुयो, जेको चए पियो मूंखे अलाह ताला खे चयो त मुंहिंजी सॼी ज़िंदगीअ जो रिज़्क मूंखे ॾिए, त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन अलाह ताला खे अर्ज़ु कयो त हिकिड़ो माण्हू आहे जेको चए थो त मूंखे जेको बि सॼी उमिरि जो रिज़्क आहे उहो मूंखे तव्हां ॾेई छॾियो। त उहो रिज़्क हुनखे मिली वियो। जॾहिं हुनखे रिज़्क जो समूरो मिली वियो त हुन छा कयो त ॿिए ॾींहं ते ख़ैरु ख़ैरात करणु शुरू कयो, त उनजो रिज़्क में वरी इज़ाफ़ो थींदो पियो वञे। त नेठि हिकिड़े ॾींहुं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो उतां गुज़र थियो त माण्हू उते कुझु मानी पिया खाइनि वेठा, उनजो ख़ैरातूं हलनि पियूं। त उहो अलाह ताला खे चवनि साईं तव्हां चयो त हुनजो रिज़्क ख़तमु थी वियो आहे, जॾहिं रिज़्क ख़तमु थींदो आहे त माण्हू जो मौत थी वेंदो आहे, हुनजी ज़िंदगी बि वधी वई ऐं हू त उअं ई ख़ुशि लॻो पियो आहे। त अलाह ताला जिन फरमायसि हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चयो त हुन खे जेको रिज़्क मिलियो हुन उहो सखावत कयो ऐं हुनजे रिज़्क में इज़ाफ़ो थी वियो। असां जेका सखावत आहे आमतौर ते हुनखे पैसे में मापींदा आहियूं, यानी कंहिंखे असां चंद सिका ॾिनासीं या कुझु पैसा ॾिनासीं त उहा सखावत हूंदी आहे, पर ईअं न आहे। तव्हां एसि ताईं जो तव्हां नंढड़ो नंढड़ो अमल कंदा आहियो, तव्हां जेको बि कमु कंदा आहियो या जेका बि ॻाल्हि कंदा आहियो त उनजो इम्पैक्ट तव्हांजी ज़िंदगीअ ते पवंदो आहे। इवन तव्हांजी नेचर जेका असां आमतौर ते नेचर ॾिसूं था पिया, ॿार वण ॿूटा उहे बि इन्हनि खे बि तव्हां जेकॾहिं का शइ ॾींदो त उहा बि तव्हांखे वापसि ॾींदा आहिनि। तव्हां ॿिज था ॾियो ज़मीन खे त तव्हांखे हू फ़सुलु थी ॾिए। तव्हां उनखे जेकॾहिं सार संभाल था लहो त हू वधीक वॾा था थियनि ऐं हू तव्हांजे रिज़्क में इज़ाफ़ो था कनि। त सोच इहा हुजणु घुरिजे त जॾहिं असां कुझु ॾींदा आहियूं तॾहिं ई असांखे मिलंदो आहे। असां सकड़ी मुस्कुराहट ॾींदा आहियूं त बदिले में मुस्कुराहट मिलंदी आहे। मुंहिंजो भाइटियो आहे नंढड़ो अली रज़ा, उनखे अञा 5-6 ॾींहं बि मस थिया ॼमण खे, त हिकिड़े ॾींहुं मां जो हुनजे मथां बीही ऐं हीअं मुस्कुराइण जी कोशिशि कई त हुन बि मुस्कुरायो हुयो। यानी तव्हांजी फीलिंग्स, तव्हांजी सोचूं, तव्हांजा अहसास, तव्हां जूं ॻाल्हियूं तोड़े हिकिड़ो नंढड़ो ॿारु आहे उहो बि सम्झी थो वञे। त जॾहिं असां न कंहिंखे गुस्से सां ॾिसंदा आहियूं, कावड़ में ॾिसंदा आहियूं ऐं असां उहो गुस्से जो इज़हार कंदा आहियूं त असांजो जेको एक्सप्रेशन हूंदो आहे चहिरे जो उहो एॾो त ख़तरनाक हूंदो आहे, एॾो त रिझाइण वारो हूंदो आहे। जो मूं हिकिड़े पंहिंजे किताब में लिखियो हुन में रड़ थी त जेकॾहिं गुस्से में माण्हूअ जी तस्वीर कढी वञे त उहा तस्वीर जेकॾहिं हू पाण ॾिसे त वॾी हैरत अंगेज़ हूंदी आहे। ईअं कॾहिं कॾहिं माण्हू कंहिंखे वेठा हूंदा आहिनि गुस्से में त उनजी तस्वीर कढिबी आहे त पोइ उहे पाण ई ॾिसी चवंदा आहिनि अड़े हिन में त दॿो सुजियलु आहे, हिन त मुंहुं माण्हू जो सुजियो पियो आहे। त उहो गुस्से वारी हालत हूंदी आहे, उहा गुस्से वारी कैफ़ियत हूंदी आहे।